इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मां बरकात इरशाद फरमाइन था यो इनी दे करे तो रोज़ो रुगो पानी मानी खाइण पीअण खे बंद थियण जो नालो न आहे। रोज़े जा ॿिया शर्त बि आहिनि। आयत वजह जी अल्लाह ताला फरमाला लकुम तत्तकून तव्हां खे रोज़े सां तक़वा मिलंदी। उन जा ॿिया शर्त बि आहिनि। पाण खे खाइण खां बि रोके, पीअण खां बि रोके, पर सां गॾु गिला खां बि रोके, बेहयाईअ खां बि रोके, मुंहिंजा दापरावन हक़ खाइण खां बि रोके, मुंहिंजा दोस्त कंहिंजे दिल ईज़ाइण खां बि रोके। हुज़ूर फरमाइनि था रुगो वात जो रोज़ो कोन हूंदो आहे, पर अखियुनि जो बि रोज़ो आहे, कननि जो बि रोज़ो आहे, ज़ुबान जो बि रोज़ो आहे, तुंहिंजे टंगुनि हथनि पेरनि घुमण फिरण जो बि रोज़ो आहे। रुगो खाइण ऐं पीअण खां पाण खे बाज़ रखी ऐं ॿिए कंहिं बुरे कम खां पाण खे बाज़ नथो रखी। 24 कलाक गिला है त गिला पई हले, चुगली आहे त चुगली पई हले, ग़रीबनि जो ईज़ान आहे त ईज़ान पियो हले। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो हबीब फरमाईंदो आहे इनखे उञ खां सवाइ ऐं बुख खां सवाइ ॿियो कुझु बि कोन मिलंदो आहे। अल्लाह पाक जल जलालहू मन वारुशल हबीब जे सदके असांखे सही रोज़े रखण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए छॾे। साहबन पुछो या रसूल अल्लाह कलनि जो कहिड़ो रोज़ो आहे? पाण फरमाइनि था फाश ॻाल्हियूं न ॿुधो, बुरियूं बुरियूं ॻाल्हियूं, बुरियूं बुरियूं कचहरियूं न कयो, तव्हांजे कननि में बुरो आवाज़ न पहुचे, पाण खे बुरी महफ़िल खां परे रखो, यो तव्हांजे कन जो रोज़ो आहे। साईं ज़ुबान जो कहिड़ो रोज़ो आहे? हुज़ूर फरमाइनि था ज़ुबान सां कंहिंजी गिला न कर, कंहिंखे ईज़ा न, इहो तुंहिंजे ज़ुबान जो रोज़ो आहे। साईं हथनि जो कहिड़ो रोज़ो आहे? साईं फरमाइनि था कंहिंखे हथनि सां चङाई कर, कंहिंसां बिछड़ाई न कर। पेरनि जो कहिड़ो रोज़ो आहे? इमामुल अंबिया फरमाए थो त बुरे कम ॾे न हल, इन्ही पेरनि सां ख़ुदा जे घर मस्जिद ॾे हली वञ, कंहिं नेकी वारी जाइ ते वञ, कंहिं सोणी महफ़िल में हली वञ। या रसूल अल्लाह ॿियो? और फरमाए था इंसान में जेतिरा बि हवास आहिनि हर हिस्स खे अल्लाह ताला रोज़ेदार बनायो आहे। तुंहिंजो दिमाग़, तुंहिंजो ख़्याल, तुंहिंजो तसव्वुर, तुंहिंजो ॾिसण, हर शइ जेका बि आहे उनखे बि अल्लाह ताला रोज़े जो मुकल्लफ़ बनायो आहे। जेकॾहिं अहिड़ो तूं रोज़ो रखी थो त पोइ तूं अॻे जुमे ते पाण ॿुधो मां तोखे अर्ज़ कयो हो, हबीबन फरमायो त रोज़ेदार जी जज़ा अल्लाह चवंदो आहे त ॿी शइ का बि कान्हे, का जन्नत वॾी ॻाल्हि न आहे, उहो त इनाम उहो ई बि मिलंदो। पर जेकॾहिं इन तरीक़े सां रोज़ो रखियो आहे, अल्लाह ताला फरमाईंदो आहे अहिड़े रोज़ेदार जी जज़ा ई बदिलो मां पाण हूंदो आहियां। मुंहिंजी ज़ात उन जे लाइ जज़ा ई बदिलो आहे। हाणे जेकॾहिं अहिड़ी नेमत अल्लाह ताला जी मिले ऐं इंसान खे तक़वा नसीब थी पवे त सुभान अल्लाह। हबीबल करीमन जे ख़िदमत में बहितरियूं औरतूं आयूं, अर्ज़ कयूं या रसूल अल्लाह असां रोज़ो रखियो आहे, पर हाणे असांजी हालत अहिड़ी थी वई आहे जो असांखे हाणे मंझंदि जा ॾींहुं बसि लड़ण वारो थियो आहे, खुश्की लॻी आहे, अहिड़ी जो मरूं थियो। हाणे असांखे इजाज़त ॾियो, असां रोज़ो खोलियो, असां रोज़ो शाम ते रखी कोन सघंदासीं। ग़ैब दान नबी तां कुर्बान वञा। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था अवां अॻे रोज़ो रखंदियूं आहियो? हाओ क़िबला के बसा रखिया, पर अॼो के रोज़े असांखे अहिड़ी सख़्ती ॾिनी आहे जो असां हाणे शाम ताईं मुश्किल पंहिंजे रोज़े खे बचाए सघूं। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात ॿिन्ही औरतुनि खे फरमायो आहे पंहिंजे वात में आङुर हणो। इंसान आङुर हणंदो आहे, ओकारा ईंदा आहिनि, ओकारो ईंदो आहे जेकॾहिं ख़ाली पेट आहे त पोइ ईअं पियो ओकारा ॾींदो, पर जेको जेको हूंदुसि माल त पोइ निकिरी पवंदो ॿाहिरि। हुनजो औरतुनि खे हबीबन फरमाए त आङुर हणो। उन ॿिन्ही औरतुनि जॾहिं पंहिंजे वात में आङुर लॻाई आहे, हदीस पाक में ईंदो आहे त ॿिन्ही औरतुनि जे पेट मां गोश्त जा ॿाहिरि टुकड़ा निकिता। हुज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात के मायूं अर्ज़ करण लॻियूं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां मिस्कीन माण्हू आहियूं, असांखे त हफ़्तो थी वियो आहे असां गोश्त खाधो ई कोन्हे, हे असांजे पेट मां गोश्त काथो आयो? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया था इन्ही गोश्त तव्हांखे सख़्ती लॻराई आहे, जंहिंजे करे तव्हां रोज़े भॼण जे लाइ तयार थियूं आहियो। हबीबन करीमन फरमायो अवां क़ुरान पाक में पढ़ियो आहे, अल्लाह ताला इरशाद फरमाईंदो अला यग़्तब बादकुम बादा बादकुम बादा, अवां मां हिक ॿिए जी पाण में गॾिजी तव्हां कंहिंजी मुस्लमान भाउ जी गिला न कंदा कयो। छाजे करे अॻिते अल्लाह ताला फरमाए थो अवां जॾहिं गिला कंदा आहियो ईअं सम्झो त पंहिंजे मुअल्लफ़ भाउ जो गोश्त पटे खाईंदा आहियो। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए थो
तमाम बुरी गाला खराब गाला तवा के पसंद न हुंदी आ ओ औरतों अवा के ज़ाहिरी गोश्त को न मिलियो आ पर अवा रोजे रखण खां बाद में बिनी गरजी वेही कचहरी कंदे गिला कई आ गिला करण जो मतलब आ तवा पांजे मोल भा जो गोश्त खादो आ यो मां मोहम्मद करीम ता के ज़ाहिर करे दिखारियो आ मां गायब दाना नबी के खबर आ हाने अल्लाह पाक तवा जे मथा यो अजाब नाज़िल फरमायो आ जो अवा जो रोजो भी वने तो तवा के गुनाह भी थींदो और मुजादा अल्लाह पाक ता हुई भी मना फरमाई आ त शवाल होजे जुल्काद होजे मुहर्रम होजे केड़ो भी महीनो होजे काजी गिला लाए करनी रमजान में त वधिक एहतराम आ हबीबन करीम जी ज़ात बाबरकात फरमाइन था रोजो रखी मुसलमान जी गिला करे पांजे मुर्दार भा जो गोश्त खाइंदो आ या पसंद कई के गाल को न हुंदी आ हाने जेको रमजान में रोजो भी रखे वरी गोश्त भी खाए ता जो रोजो केड़ो थींदो एड़न जे ला मुस्तफा फरमाइन था के सवाए उन्याई भुख जे ॿियो कुछ भी कोन मिलंदो। ये अवां ॾिसी रहिया आहियो 16 GB जो मेमोरी कार्ड आहे। हिन मेमोरी कार्ड जे अंदर हज़रत शेर मुस्तफ़ा रहमतुल्लाह अलैह जे नायाब तक़रीरुनि जो खज़ानो आहे जेके 1990 92 95 97 98 99 2001 ॿ खां वेंदे 2015 ताईं जो मवाद हिन कार्ड जे अंदर मौजूद आहे। सभई ऑडियो में तक़रीरूं आहिनि ऐं साफ़ सुथरे आवाज़ में आहिनि। अवां इहो कार्ड पोस्ट वसीले घुराए सघो था। अवां खे स्क्रीन ते नंबर नज़र अचनि था, इन्हनि ते कॉल कयो, पंहिंजी एड्रेस ॿुधायो, उन एड्रेस ते असां पोस्ट वसीले तव्हां ॾे कार्ड मोकिले छॾींदासीं। जॾहिं उहो पार्सल तव्हां ताईं पहुचंदो त पार्सल वसूल करण वक़्तु तव्हां रक़म जी अदायगी कंदव। इंतिहाई ज़बरदस्त सहूलियत सां अवां ताईं कार्ड पहुचाए रहिया आहियूं। ख़्वाहिशमंद हज़रात राब्तो करे